मंझां मुंहिंजे जे वञे साजन विसरी भर लॻेलू कर बाबियो थी मरा स्टेज ते वेठल पेट्रोल जा बकरी सदर मोहतरम साईं गुलाम रसूल नायब साहब बकरी जॉइंट सेक्रेटरी साईं गाली खान जमाली साहब साबिक़ सदर पेट्रोल सिंध मोहतरम साईं मोहम्मद रफीक जरवार साहब साबिक़ सदर पेट्रोल सिंध मोहतरम साईं इंतजार हुसैन चुलगरी साहब साईं सालम दरदारी साहब सैयद अनारदीन शाह मुझो बा खलीफो रसूल बख्श मुझो वॾो ये गुल मोहम्मद शाह गस्टा आपका गवास जा दोस्तों इन पिंडाल में वेठल मुझे अहमद शहर हम सफर साथियों ये उस्ताद ये पेट्रोल रूह जूं बारिशूं तेज़ तर थी वयूं रूह जूं बारिशूं तेज़ तर थी वयूं दर्द जूं कोशिशूं बेअसर थी वयूं हू छॾे ईअं वेंदो प्यार जूं रोशनियूं मौसमूं रौनकूं मुंतज़र थी वयूं अॼु असांजे दिलबर दोस्त मुंहिंजे मोहसिन साईं इर्शा शाह खे यादि करण लाइ अची गॾिया आहियूं तव्हां सभु दोस्त खोड़ सारा दोस्त मुख़्तलिफ़ सॼा दोस्त सही आया हुआ खोड़ सारा दोस्त आया इर्शा शाह सां जेके बि दोस्त मोहबत कंदा हुआ उहे सभु हिते गॾिया साईं खे यादि करण जे लाइ 21 ॾींहं थी विया आहिनि इर्शा शाह खे असां खां विछड़िए अॼु हुन 21 ॾींहं खां असांजो तेरी ॾींहुं मेड़ाको कोठायो त इर्शा शाह जे दोस्त खे घुराइजे साईं खे यादि कजे साईं जी ज़िंदगी ते ॻाल्हाइजे साईं जी तंदीमी ख़िदमतनि ते ॻाल्हाइजे साईं जी तइलीमी ख़िदमतनि ते ॻाल्हाइजे साईं जी मोहबतनि ते ॻाल्हाइजे साईं जी गावड़नि ते ॻाल्हाइजे पर हमेशह ज्यां असां सभिनी सां ही वॾो मसइलो हूंदो आहे त प्रोग्राम अरेंज कंदा आहियूं दोस्तनि खे घुराईंदा आहियूं परे परे खां दोस्त ईंदा आहिनि सभु दोस्त चाहींदो आहे त इर्शा शाह सां असां जेके बि घड़ियूं गुज़ारियूं जेके बि पल गुज़ारिया उन ते असीं ॻाल्हायूं काफ़ी दोस्त पंडाल में वेठो हुआ जंहिंजी इहा ख़्वाहिश हुई त असां सां इर्शा शाह ते ॻाल्हायूं साईं सां गॾु घड़ी ते ॻाल्हायूं तंदीमी सफ़र ते ॻाल्हायूं मूंसां इर्शा शाह जी जेका ॼाण सुञाण त हूअं त पेट्रोल पंहिंजे आधार ते असां पंहिंजी सुञाता वञूं था पर मुंहिंजी इर्शा शाह सां पेट्रोल खां अॻु जी ॼाण सुञाण आहे उहा जेका असांजी ॼाण सुञाण जो सबबु हुई उहा हुई तरक़ी पसंद विंग जॾहिं डॉक्टर कादर मसी तरक़ी पसंद विंग ठाही हुई उन टाइम ते असीं वेही पाण में गॾिया हुआसीं मूं में बस उते व्यवस्थी तरक़ी पसंद विंग में साईं जो तरक़ी पसंद विंग में हो उते असांजी ॼाण सुञाण पोइ पेट्रोल जी दुनिया में थोड़ा सारा मसला हुआ पेट्रोल थोरो ठुठो हिकु ऐं उन में तंदीमी तौर ते सफ़र कयोसीं हालत मूजिबि कॾहिं पंहिंजा मुखालफ़ बि रहियासीं कॾहिं गॾु बि रहियासीं सियासत हुई पर उन में यकीनन हिक ॿिए जे विच में खोड़ सारियूं तब्दीलियूं थियूं हुयूं पर इर्शा शाह उहो माण्हू हो जंहिंखे मूं जॾहिं खां सफ़ा ॾहों वेझराई खां ॾिसणु शुरू कयो तॾहिं मूंखे हिकु शइ हुनजी ॾाढो मुतासिर कयो त हू दिलि में रखण जहिड़ो माण्हू कोन हो केतिरी बि नाराज़गी हुजे हुनखे केतिरी बि कावड़ हुजे केॾी वॾी कावड़ हुजे हू चई छॾींदो माण्हू सम्झंदा आहियूं चवण जो हुनजो अंदाज़ इंतिहाई दहशत वारो हूंदो जो माण्हू सम्झंदो त हाणे हिन खां पोइ शायद पाण में दोस्त मिली बि न सघनि पर इजलासनि खां पोइ या मीटिंग खां पोइ जॾहिं ॿाहिरि ईंदा हुआसीं त उहो इर्शा शाह जेको इजलास में हो असीं इजलास में छॾे ईंदा हुआसीं इर्शा शाह ॿाहिरि वरी को मोहबत वारो माण्हू निकिरी पवंदो इंतिहाई बहादुर इंतिहाई प्यार कंदड़ माण्हू हूंदो हो जेको दोस्तनि खे साहिब साईं जो ज़िक्र कयो पिए त हुनजा भाकरी जेके हूंदा हुआ हुनजा टैग जेके हूंदा हुआ मोत जेका हूंदी उहा माण्हू सभु कावड़ूं सभु जेके बि कावड़ूं हुन दौरान हूंदियूं उहे सभु विसारे छॾींदी यकीनन असां खां बि तंदीमी सफ़र में खोड़ सारी शिकायतूं साईं इर्शा शाह खे हुयूं पर जॾहिं दिलाल थिया अलॻि अलॻि दिलनि जे सफ़र में ॻाए पियासीं साईं तव्हांजो सदर हो ऐं
पेट्रोल की सियासत में होने जो कोशिश हुई त तू मूंसां गॾु सफ़र कर तयारी सां खोड़ सारी ॻाल्हियूं करे वियो त पेट्रोल की सियासत उनजा सफ़र केॾा ॾुखिया ऐं केॾा रांगा आहिनि। उन शायदि तमामु थोरनि माण्हुनि खे हुनजो अहसासु हूंदो, उन्हनि माण्हुनि खे हूंदो जिन इहे सफ़र कया हूंदा। केॾाए जो खोड़ आहे त दुनिया में ॿिनि क़िस्म जा माण्हू पैदा थींदा आहिनि। हिकिड़ा उहे जेके चवंदा आहिनि त असां छा था करे सघूं, उन्हनि माण्हुनि सां हज़ारे क़ब्रस्तान दुनिया जा लखे क़ब्रस्तान भरिया पिया त केरु उनखे सुञाणे कोन। ॿिया उहे माण्हू आहिनि जेके चवंदा त असीं सभु कुझु करे सघूं था ऐं उन्हनि माण्हुनि खे चाहे हुन सां तव्हांजा रता रिश्ता हुजनि, तव्हांजूं मिटी माइटियूं हुजनि, तव्हांजी ॼाण सुञाण हुजे, चाहे न बि हुजे, पर उन्हनि माण्हुनि जा नाला तव्हां ऐं असांजे रहन में गर्दिश कनि था। अॼु बि दुनिया जी हुन तारीख़ जी कहिड़ी कुंड दुनिया जी कुंड में माण्हू मदद कोन आहिनि, पर असां हुननि खे यादि कयूं था, असां हुननि जा नाला खणूं था। ते ॿिए नंबर जा जेके माण्हू आहे जिनखे दुनिया यादि करे थी, जिसां तो दुनिया मोहबत करे थी, उन्हनि माण्हुनि मां छा छा हो। हा, हीउ ज़रूरु आहे त इन पंध में असांखे मुफ़्तियूं मिलियूं, हीउ ज़रूरु आहे त इन पंध में असांखे तकलीफ़ूं मिलियूं, हीउ ज़रूरु आहे त इन पंध में असांखे असांजे औलाद तकलीफ़ूं ॾिठियूं, असांजे घर वारनि परेशानियूं ॾिठियूं, पर इहो पंध जीअं त असां पंहिंजी ज़ात लाइ न पिया कयो, असां पाण खे प्रोमोट करण जे लाइ न पिया कयो। हीउ पंध हो जेको इज्तमाही मामलनि जे लाइ पंध हो, हीउ पंध हो जेको उस्ताद इश्क में पंध हो। उन पंध में जॾहिं तव्हां इश्क में पंध कंदा, इश्क में पंध में त ॾुख ॾाकड़ा मिलंदा ई, ऐं दुनिया उन्हनि खे ई यादि करे थी जेके इहे ॾुख ॾाकड़ा पाण सां संभाले खणी विया, उन्हनि खे यादि कॾहिं कोन थी करे जेके अरबों ऐं खरबों रुपया कमाया। दुनिया में अहिड़ा खोड़ सारा माण्हू आहिनि जेके अरबों ऐं खरबों, असांजे सराउंडिंग में अहिड़ा माण्हू आहिनि जेके अरबों ऐं खरबों जा मालिक आहिनि, पर उन्हनि खे दुनिया यादि नथी करे। उन्हनि जा जनाज़ा ईअं न कजंदा आहिनि जीअं शाह जो जनाज़ो गारे शेर मां कयो। त ही ॾुख जेके आहिनि से उन्हनि माण्हुनि जे हिसे में ईंदा आहिनि जेके माण्हू सच जो सफ़र कंदा आहिनि। ॾुख उन्हनि माण्हुनि जे हिसे में ईंदा आहिनि जेके माण्हू हक़ीक़तनि जो सफ़र कंदा आहिनि। त इर्शाद शाह उन हक़ीक़तनि ऐं उन सचे सफ़र जो साथी हो, उनजो पांधेड़ो हो। यकीनन ॾुख उनखे जे नसीब में हुआ, तो इन्हनि ॾुखनि जी मुंहिंजे ख़्याल में असांखे का ग़लती कान्हे, इन्हनि ॾुखनि ते असांखे का परेशानी, का मदामत कान्हे, छाकाणि जो इहे रस्ता असां पाण चूंडिया आहिनि पंहिंजे लाइ। जेके माण्हू जॾहिं रस्ता पाण चूंडींदो आहे त पोइ उन ते माण्हू खे तकलीफ़ ईंदी आहे त माण्हू रड़ न कंदो आहे। इर्शाद शाह ताईं बुधवार माण्हू हो, उहो इतां तक इहे तकलीफ़ुनि वारे दौर मां गुज़रियो, हुन खां का बि कंहिं बि शइ जो इनकार कोन्हे। असां हुन गॾु सफ़र कया, मूं सां हुन सॼी सिंध जो सफ़र कयो, बल्कि हुन आउं जेकॾहिं हीअं चवां त हुन मूंखे सॼी सिंध जो सफ़र करायो, मूंखे इर्शाद शाह सॼी सिंध जो सफ़र करायो। आउं पंहिंजी ज़ात में थोरो जेका हक़ीक़त माना थोरो सुस्त रहियो आहियां, पर इर्शाद शाह जी ख़्वाहिश हूंदी हुई त हिते पहुचणो आहे, त उहो अलाए कीअं मूंखे कहिड़े नमूने सां मूं ताईं पहुच करे वेंदो त भॻवान खे उचारियो, हुनखे वठो पहुचो अचे ते ॿाहिरां निकिरणो आहे। पोइ जेकबार निकिरणो हुजे, सख निकिरणो हुजे, घोटकी निकिरणो हुजे, लाखाणी निकिरणो हुजे, थर निकिरणो हुजे, जहिड़ा हूंदा हुआसीं निकिरी वेंदा हुआसीं। जेकॾहिं असीं सम्झंदा हुआसीं किथे देरि थी थिए कंहिं सफ़र में त हू राति जो मूंखे पंधु कराईंदो, छो राति जो निकिरो आहे, सुम्हणो कोन्हे। ईअं असां रातियूं बि हिननि रोडनि ते हलियासीं ऐं सुबुह मां हुननि जॻहियुनि ते पहुतासीं जिते तंजीम ऐं उस्ताद जी ॻाल्हि थींदी हुई, जिते उस्ताद जे मसइलनि जी ॻाल्हि थींदी हुई, जंहिं मक़सद लाइ असां पेट्रोल में आयासीं, जंहिं मक़सद खे खणी असीं सभु हलूं था। इर्शाद शाह असांखे फ़ख्रु आहे त इर्शाद शाह ठठे सां तलक रखे थो, ऐं ठठो अॼु इर्शाद शाह जे ई करे सिंध में सुञातो वञे थो। हीअ शनाख़त आहे, हीअ वर्किंग आहे, हीअ किरदारु आहे जेको तव्हां ऐं असां जो सबबु बणिजे थो सुञाण थियो, ऐं इर्शाद ठठे खे उहो किरदारु ॾेई वियो जो अॼु ठठे खे सिंध जो माण्हू सुञाणे थो। अॼु ठठे जी ॻाल्हि अचे थी त माण्हू इर्शाद सां नालो कनि था। अॼु तव्हां कंदकोट में वञो, कश्मीर में वञो, जेकबाद वञो, थर वञो, जेकॾहिं पाण ई ॿुधाईंदा तव्हां ठठे आहियो त तव्हां खां ज़रूरु पुछंदा तव्हां इर्शाद शाह खे सुञाणो, भला हिन खां वधीक ॿी कहिड़ी क़ीमत आहे। बाक़ी साईं जो औलाद आहे, अलाह साईं हुननि खे सबर नथी करे, जवान आहे, ॾुखियूं सुखियूं हालतूं ईंदियूं आहिनि। साईं जा दोस्त असीं सभु जीअं साईं जा औलाद ॾुखारा, तीअं असीं सभु ॾुखारा आहियूं।
ही जेको टाइम साईं जे विछोड़े जो ही यकीनन असां सभिनी लाइ दुखो टाइम हो। हितां ही यार सम्झी जहिड़ी ॻाल्हि कोन्हे। हुन राति 1:30 बजे साईं वटां हॉस्पिटल खां निकितो आहियां, 4 बजे अची घर छॾियो आहियां। सुबुह मां 8, 9, 10 बजे ताईं मूंखे ख़बर पई साईं जी डेथ थी वई। ऐं जो उखड़ंदे पुॼंदे असां मस्करी मज़ाक करे उथिया आहियूं। त ज़िंदगी यकीनन हर माण्हू खे हलणो आहे, दुनिया ये छॾणी आहे, ही दुनिया फानी आहे, असां सभिनी खे वञणो आहे। पोइ करे करे किन माण्हू जा खाल जेके से ॾाढी इंतहाई मुश्किल नमूने सां भरबा आहिनि। अॼु पेट्रोल थधो यकीनन हिन सही शइ ते परेशान आहे, सदमे में वरितल आहे। त इर्षाद जहिड़ो किरदारु, इर्षाद जहिड़ी शइ, इर्षाद सां जहिड़ो मोहबत, इर्षाद सां जहिड़ो प्यारु कंहिंखां मिलंदो? केरु हिन सॼे गाॾी खे खणी हलंदो? पर मुंहिंजे ख्याल में हिननि सभिनी दोस्तनि खे आउं हीअ गुज़ारिश कंदुसि त पाण में उहा क्वालिटी इर्षाद जी पैदा कयो। हे शयूं नामुमकिन ज़रूर आहिनि, पर असांखे किथे न किथे कंहिंजो ख़्यालु ज़रूर भरणो पवंदो। तो असीं सभु गॾु आहियूं हिन सॼे सफ़र में। साईं इर्षाद साहिब जेको अहम हो, जेको मक़सदु हो, मूंखे हुनजी हिकिड़ी आख़िरी जेका कोशिश हुई त मूंखे सिंध ते आणणु, मर्कज़ में आणणु। जॾहिं त मुंहिंजूं फाइनेंशियल हालतूं उहे कोन्हे, मुआशी हालतूं, ऐं मुंहिंजो सियासी ढांचो तंज़ीम जो जेको सुझाव जो उहो मुंहिंजे ख़िलाफ़ हो। मूं साईं खे चयो त साईं हिन हालत में नथो निकिरी सघां, पर मूंखे चई न तोसां गॾु आहियां। ऐं हुन छा मूं माण्हू खे खणी वञी सिंध जो उहिदेदार मुक़ररु करायो, चूंडरायो। हिन इलेक्शन जी ॿई इलेक्शन जी प्रोसेस में मूंसां गॾु रहियो, हराइण वारा मूंसां गॾु रहियो। ऐं मूंखे किथे बि इहो महसूसु कोन करणु ॾिनई त सारंग तूं को तुंहिंजे दिलि में अकेलो आहीं, तुंहिंजो दिलो ई तुंहिंजो छठो दिलो आहे, तूं पाण खे हिन छठनि जे दोस्तनि मां सम्झ। ऐं छठे दोस्तनि मूं ते जेको वड़ कयो आहे, जेका मूंखे महिरबानी कई आहे, जेका मूंखे हुन प्यारु ॾिनो, जेके मुंहिंजी ॿल थी बीठा, आउं सम्झां थो त अॼु मूंखे बि फर्ज़ु थिए थो त आउं हुननि कोशिशि कयां त हुननि खे इहा शाह जी ऐं कमी तो पूरी नथो कराए सघां, पर जेतिरो थी सघे आउं हुननि दोस्तनि सां गॾु हुजां, हिननि सां साथ में हुजां, सलाह ॾियल हुजां, तंज़ीम हिन अमल खे असीं खणी उस्ताद काद ऐं तंज़ीम जी बहितरी लाइ अॻिते वधायूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी थिएसि।